साचो सतराम। पर साहब उन्हीं सच्चे साईं जी रहमत पाइण जे लाइ सदन दामन में आई। असां जॾहिं बि उन्हीं सच्चे साईं जी रहमत में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे उनजी आसीस कृपा ऐं करुणा सदाई असांजे मथां बणी रहे, उनजी रहमत सदाई वसंदी रहे। उनजी रहमत ऐं आसीस त सदाई हलंदी रहंदी आहे। सिर्फ़ असांजे पाइण जो वक़्तु हूंदो आहे। पाइण मां मुराद आहे असांजो प्यार, असांजी मोहब्बत, असांजी श्रद्धा, असांजी भावना। छाकाणि जेतिरो प्यार, श्रद्धा, विश्वास, भावना सां असां उनजी रहमत खे वठंदासीं त उहा ओतिरी मज़बूत बणिजी करे असांजे जीवन खे निखारींदी, असांखे सदाई सुख ॾींदी। इन जे करे इहे संत, इहे महात्मा असांखे सदाई सम्झाईंदा रहंदा आहिनि त सदाई पंहिंजी श्रद्धा, विश्वास, भक्ति खे मज़बूती सां, दृढ़ विश्वास सां बढ़ाए करे रखो। छाकाणि जेतिरो विश्वास मज़बूत ओतिरी असांखे रहमत मज़बूती सां ऐं बहितरी सां मिलंदी आहे, जेका असांजे जीवन खे उजाले में बदिलाए छॾींदी आहे। पर आमतौर सां इंसान जेके बि आहियूं, सुख जे समय में ॿियनि कार्यों में कुछ व्यस्त थी वेंदा आहियूं, उन्हनि में तहिड़ा थी वेंदा आहियूं ऐं असां उन खां थोरो रहिजी वेंदा आहियूं। पर जॾहिं कोई दुख ईंदो आहे त पोइ जेतिरी असांखे ज़रूरत हूंदी आहे, असांजो श्रद्धा ऐं विश्वास में ओतिरो ई वधंदो आहे। पर उन मालिक जी रहमत इहो न ॾिसंदी आहे, या उहो मालिक इहो न ॾिसंदो आहे त हिन सुख में न संभालियो त दुख में छो। हू त रहमत जो सागर आहे, हू त पंहिंजी रहमत असांखे ॾिसी करे उन वक़्त ॾेई छॾींदो आहे। जीअं जॾहिं 1920 में दुनिया में प्लेग पई ऐं उहा एतिरी त भयानक हुई जो कुछ न पियो करे सघे। शहरनि में कफन ख़तम थी विया, हिकु मुर्दो खणनि पिया त ॿियो अॻे न्यापो पियो अचे। अहिड़ी हालत थी जंहिंजे लाइ शल मालिक उहो समूह कॾहिं बि न ॾेखारे। त अहिड़ी हालत में जॾहिं कोई वसीलो न हूंदो आहे त पोइ मालिक खे ई पुकारबो आहे। ऐं उन वक़्तु कराची जी पंचायत ऐं संगत उहे राणकी साहब पहुता ऐं उन वक़्तु भगत साहब राणकी साहब में हुआ, छाकाणि उनजो जीवन उते ई गुज़रियो। छाकाणि अॻु में जॾहिं प्लेग पई उहा न पई रुकजे त साईं जो गुज़रण थियो रोड़ी खां, त जॾहिं उनजो वसण घोच सां मिलण थियो त उते बि प्लेग जी उन वक़्तु वॾी हालत हुई सचे साईं जे ॾींहंनि में। त पोइ जॾहिं वसण घोच सचे साईं खे चयो त तमामु हालत ख़राबु आहे, माण्हू एतिरा संसार में वञी चुका आहिनि, तव्हां कुझु कयो। त पोइ साईं जे पहुचण सां उनजो अमृत ॾिनो छिड़कायो त प्लेग हिकदमि ख़तम थी वई। सो उनखे यादि कंदे कराची वारा साहब राणकी साहब पहुता। भगत साहब बि चयो से उन वक़्तु शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जन हुआ।
पर हाणे उनते तव्हांजी पहुच आहे, तव्हांजी अरदास कयो कुछ थिए। तॾहिं भगत साहिब अखियूं बंदि करे सचे साईं जो ध्यानु कयो ऐं चयो त पोइ उन मालिक जो हुकुम आहे त हाणे त देर सां त प्रसाद खणी वञो। ऐं पोइ उते कराची में वॾा वॾा ड्रम बाल्टियूं पाणी जूं भरे करे मालिक जो नालो वठी उन प्रसाद विझी त ही सच साईं जो प्रसाद थो पहले खेच वार तो सुखी थी छा ऐं पूरे शहर में छिड़कायो त मालिक भली कंदो। ऐं पोइ जॾहिं ख़तमु थिए पोइ वक़्तु थिए त पोइ सच साईं जो हुकुम आहे मां उते अची करे उन मालिक खे रिंझाईंदासीं, भॼन कंदासीं। ऐं उहो पंहिंजा शहरवासी संगत प्रसाद अदब सां खणी करे जॾहिं कराची पहुता उन्हनि सॼे शहर में वॾा वॾा पाणी जा ड्रम भरिया, इज़त सां मान सां उन प्रसाद विधो ऐं पूरे शहर में छिड़कायो ऐं अमृत पीतो। ऐं जीअं अमृत छिड़कायो ऐं पीतो ऐं प्लेग मोकिलाइण शुरू थी वई ऐं थोरे ई वक़्त में सब कुछ सामान्य थी वियो, सब कुछ सही थी वियो। साईं बि असां जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं हक़ीक़त में उहे ख़ौफ़ ऐं दहशत जो दौर आहे त पतो न आहे छा थी हर को अंदरि ई अंदरि। त अहिड़े मौक़े ते असां उन सचे साईं खे यादि कयूं। हर रोज़ कुझु वक़्तु वेही करे पाण घर जा परिवार जा भाती वेही करे पाणी जो लोटो या जग या गिलास कुछ भी भरे रखो ऐं उनजे मथां उन सचे साईं जे राम जा 3 दफ़ा धूनी साहिब पढ़ी करे या 3 दफ़ा या 7 दफ़ा सब मिली करे पढ़ी करे उन थोड़ी धूनी साहिब ऐं राधा जो प्रसाद थोड़ो तपाशो। अगर उहे न हुजनि त तपाशा वठी करे सचे साईं जी तस्वीर जे अॻियां भेट रखी वो प्रसाद बनाए वो खणी करे कुछ उहो बि न विझो ऐं पोइ वो कुछ खायूं भी सही प्रसाद अमृत पियूं भी सही ऐं सॼे घर में ॿाहिरि महले में छिड़कायूं भी सही त जीअं उहा सचे साईं जी रहमत मिलण शुरू थिए ऐं हर तरफ़ सुख ऐं शांति हुजे। असां जॾहिं बेशक छिड़कायूं पंहिंजे घर में जेकॾहिं शहर में था करे सघूं महले में कयूं, शहर में कयूं, पंहिंजे पाड़े में कयूं, घर घर में कयूं, पर करण वक़्तु असांजी भावना उन सचे साईं अॻियां सॼे संसार लाइ हुजे त मालिक इहो अमृत उन सॼे संसार में पहुचे जिते सॼी सृष्टि में सदाई सुख हुजे, शांति हुजे, मालिक जी रहमत हुजे ऐं सब कुछ बहितर थिए। ऐं जीअं जीअं असां कंदा वेंदासीं तीअं तीअं मालिक जी रहमत सां सब कुछ बहितर थी वेंदो। ऐं पोइ इहो करे असां कुझु वक़्तु वेही करे नेम करे उन सचे साईं खे यादि करे पंहिंजूं भावनाऊं पूरे ब्रह्मांड में मोकिलियो, पूरे संसार में मोकिलियो। मालिक खे अरदास कयूं त मालिक हर तरफ़ सुख शांति हुजे, हर को पंहिंजे बचन सां ख़ुशि हुजे, सब जीव सब जानदार सब सदाई आबाद रहनि ऐं तव्हांजी रहमत सभिनी मथां बराबरि बनी रहे ऐं संसार वरी सुगंधित ऐं गुल गुलज़ार थिए। ऐं पोइ कुझु प्रसाद या खणी करे असां कुझु पखियुनि खे ॾियूं जीअं उहे बि कुझु खाई करे बहितर भावनाऊं करे हवाउनि ताईं उन सचे साईं जो मैसेज पहुचाइनि ऐं उहे ख़ुशियूं हवाओं में बिखेरनि जीअं उन सचे साईं जी रहमत हर तरफ़ वसंदी रहे ऐं पोइ सदाई जाॾे काॾे सुख ऐं शांति हुजे। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे सुमत ऐं रहमत बख़्शे जो उन प्यार सिक श्रद्धा सां वेही करे उन सां पाण में वेही आवाज़ सां पढ़ी सुर सां पढ़ी चङे नमूने भावना सां असां सॼे संसार खे उन सचे साईं जी रहमत पहुचायूं जे संसार घर परिवार सब सदाई आबाद हुजे ऐं संसार में हर हिकु जीव सदाई शाद बाद हुजे। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।